अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। सांगड़ वारसी पीरसन औरतुनि जो पंहिंजे नाठीअ ख़िलाफ़ दाबेची प्रेस क्लब में एहतिजाज। इन मौक़े ते सांगड़ वासी पीरसन सकीना जमाली संदसि पुटु रजब जमाली दाबेची प्रेस क्लब में साफ़ियुनि अॻियां धाईंदे चयो त गुज़िरियल साल पहिरियां असां पंहिंजी नियाणी गुलबानू जमाली जी शादी कराची वासी इम्तियाज़ अली कटवर सां कराई हुई, जेको हिन ते मुसलसल तशद्दुद कंदो हो। जॾहिं गुज़िरियल 3 ॾींहं पहिरियां असां सांगड़ खां कराची पंहिंजी छोकिरी गुलबानू सां मिलण आयासीं त संदसि मुड़ुसु इम्तियाज़ कटवर ऐं संदसि पीउ लियाक़त कटवर इहो चई मोटाए छॾियो त अव्हां जी छोकिरी गुलबानू 2 महीना अॻु फ़ौत थी चुकी आहे, जंहिंजी फ़रियाद खणी असां कराची ईस्ट पहुतासीं त पुलिस फ़रियाद ॿुधण बदिरां इहो चई मोटाए छॾियो त अव्हां जो ज़ाती मसइलो आहे। हिन वधीक इल्ज़ाम मड़ींदे चयो त असांखे ख़दशो आहे त असांजी छोकिरीअ खे हिननि क़त्ल करे छॾियो आहे। हिननि वस वारनि SSP मलीर, IG सिंध ऐं वस वारनि खां अपील कंदे चयो त फ़ौरी तौर ते इंक्वायरी करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मुरादिली शाह अपील कयां तो मुझो कुछ कोने, माके साबूत खपे मुझो न्याणी जो। मुरादिली शाह माके साबूत ॾियनि, मां बेवस। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।